नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त मेडिकल रेप बाबू इसहाक मेमण PTI अॻुवाण मज़र अवामी प्रेस क्लब ठठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां पंहिंजे रोज़गार वास्ते सिविल अस्पताल मकली ईंदा आहियूं, पर डॉक्टर मक़सूद गनी मेमण असांखे अस्पताल में दाख़िल नथो थियण ॾे। हिन चयो आहे त हिकु पासे धमकियूं ॾिए थो त ॿिए पासे अस्पताल में अचणु नथो ॾे। जेका सरासरी नाइंसाफ़ी असांजो कमु दवाउनि बाबति आगाही ॾियण, पर मुज़ाकरा डॉक्टर ॼाणी करे बदनज़मी वारो रवैयो इख्तियार करण सां गॾु धमकाई अस्पताल में धिका ॾेई कढी छॾियो आहे। हिन चयो त अहिड़ो मामिलो असां त परे पर हर ईंदड़ मरीज़नि सां अडंगो रवैयो इख्तियार करे थो। हिन इल्ज़ाम मड़ींदे चयो त इंतिज़ामिया अस्पताल में बद इख़लाक़ी ॻाल्हाईंदड़ डॉक्टरनि खे मुक़ररु करे अवाम खे अज़ाब में विझी छॾियो आहे। हिन वसवारनि खां ऐं मुज़ाकरा डॉक्टरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।